नाज़रीन, IBS सखर जे बानी ऐं तालीमी माहिर निसार अहमद सिद्दीकी जी 77वीं सालगिरह जे मौक़े ते जामशोरे में तक़रीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे अली मुराद चांडियो। मुल्क में एतमाद वारो इदारो IBA क़ाइम कंदड़ समाज ऐं तइलीम जी बहितरी लाइ जाखोड़ींदड़ तइलीमी माहिर निसार अहमद सिद्दीकी जी 77वीं सालगिरह जामशोर में यतीम ॿारनि जे पालना वारे इदारे SOS विलेज में मल्हाई वई। तइलीमी माहिर निसार अहमद सिद्दीकी जी सालगिरह वारो केक संदसि घर भातियुनि ऐं दोस्तनि गॾिजी कटियो। तक़रीब दौरान निसार अहमद सिद्दीकी लाइ दुआ घुरी खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। इन मौक़े ते तक़रीब में शामिल शख़्सियतनि आवा टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। बाबा जी ज़िंदगी जो हिकिड़ो ई शौक़ु हूंदो हो त असांजे मुल्क जा ॿार सभु पढ़नि, त एॾो सुठो को इदारो या छा, त बाबा IBA सखर ठाहियो। घर में ॾाढो प्यार सां, मूंखे यादि न आहे त कॾहिं बाबा रड़ कई हुजे, कॾहिं बाबा ईअं दड़का ॾिना हुजनि, बसि प्यार सां। बसि नाराज़ कॾहिं थींदा त सिर्फ़ु इन ते त तव्हां पढ़ियो कोन। उन्हनि इहो इदारो ठाहे ग़रीबनि ते थोरो कयो सिंध जे, बल्कि तव्हां ॾिसो गिलगित नारान बलूचिस्तान पंजाब काफ़ी स्टूडेंट्स अचनि था जेके हुते पढ़नि था, स्कॉलरशिप बि मिलनि थियूं, माण्हू हुते पढ़नि था ऐं इहो बाबा जी ॾींहुं राति जी महिनत जे करे थियो। इन्हनि जी ज़िंदगी जो पर्पस सिर्फ़ु बेटरमेंट हुई, पंहिंजी न, पंहिंजी फैमिली जी न, बल्कि ॿियनि जी। उहे अंडर प्रिविलेज्ड सोसाइटी जा माण्हू जेके हेठि खां हेठि थींदा वञनि, जिन जे लाइ एजुकेशनल अपॉर्चुनिटीज़ घटि हुजनि न हुजनि, उन्हनि माण्हुनि जे लाइ हुई। उन्हनि जी एफर्ट, उन्हनि जी जेतिरी बि ज़िंदगी गुज़री आहे, उन्हनि हमेशह इहा ई एफर्ट कई आहे त कुझु ॿियनि खे फ़ाइदो मिली वञे। प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी जेको IBA सखर जो पायो विझंदड़ ऐं उते जे उन इंस्टीट्यूट खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾेई अॻिते खणी अचण ऐं उनजो फाउंडर वाइस चांसलर रहिया आहिनि। साईं जो मतिलबु इनिशियली जेको मैसेज इहो ई हो त जेको बि शइ तव्हांजे हथ में मिले, जेको बि जॉब वग़ैरह तव्हां वटि आहे, तव्हां हुनजे ज़रिए जेतिरो वधीक तव्हां सोसाइटी में इम्पैक्ट करे सघो ओतिरो कयो। सालगिरह तक़रीब जी पुॼाणी ते निसार अहमद सिद्दीकी जे घर भातियुनि ऐं दोस्तनि SOS विलेज जो दौरो करे ॿारनि सां मुलाक़ातूं कयूं ऐं संदनि पालना ऐं सहूलियतुनि बाबति अमलदारनि खां ॼाण पिणु वरिती। अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो।